नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सॼे सिंध तकलीफ़ में वफ़ा खे मदद जे लाइ अॻियां अचणु घुरिजे। ताज़ो पवंदड़ बरसातनि खां पोइ सॼे सिंध में 101 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन चयो त कराची में बरसातनि तबाही मचाए छॾी। अगस्त में रिकॉर्ड बरसातूं पयूं आहिनि। मीरपुर ख़ासि में सभिनी खां वधीक बरसाति पई आहे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त बदी नंबरकोट सांगड़ में ॿोॾि जहिड़ा मंज़र आहिनि। जोई में 2,80,000 माण्हू मुतासिर बरसातनि सबबि मुतासिर थिया आहिनि। बरसातनि सबबि 1,640 घरनि खे नुक़सानु पहुतो आहे। कचा घर बि तबाह थी विया आहिनि। मुराद अली शाह चयो आहे त 9 ऐं 10 मुहर्रम ते पूरी ताक़त सां कमु कयो आहे। सुरजानी टाउन जी यूसुफ ॻोठ मां पाणी जी नेकाली जो मसइलो बणियल आहे। नए नाज़माबाद में बि पाणी जमा थी वियो आहे। उतां जी इंतज़ामिया जी मदद कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 42,000 ख़ीमा मुतासिर में विराए चुका आहियूं। सियासत मुखालिफ़नि खे हिकु तरफ़ रखी आवाम जी ख़िदमत करणु चाहियां थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।